अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन्नासु कुलू मिम्मा फिल अर्दि हलालन तय्यिबा वला तत्तबिऊ खुतुवातिश शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन। सदक़ल्लाहु मौलाना अल-अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, अल्लाह जे पाक कलाम जा बकरा सूरत जी आयत नंबर 168 इन फ़कीर तव्हां जे साम्हूं तिलावत कई आहे। इन आयत पाक जे अंदर अल्लाह तबारक व तआला इंसान ज़ात सां मुखातिब है। रब्बे कायनात फरमायो या अय्युहन्नास, ए इंसानो, कुलू मिम्मा फिल अर्द, जमीन में जो कुछ आहे वो तव्हां खाओ, हलालन तय्यिबा, पर उहे शयूं खाओ जेके हलाल भी हुजन ऐं पाकीज़ा शयूं। वला तत्तबिऊ खुतुवातिश शैतान, ऐं तव्हां शैतान जे विखुन जी पैरवी न कयो। इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन, बेशक ये शैतान तव्हांजो चिट्टो पिट्टो ज़ाहिर ज़ुहूर दुश्मन। ये आये करीमा इंसान ज़ात से अल्लाह रब्बुल आलमीन ने मुखातिब होकर फरमाया कि मेरे बंदो, मैंने तुम्हें पैदा किया और इस धरती को भी मैंने पैदा किया और धरती की चीजें मैंने उगाई। धरती में जो कुछ मौजूद है वो मैंने तख्लीक किया है। उनमें से कुछ चीजें हलाल बनाई हैं, कुछ हराम बनाई हैं, कुछ पाकीज़ा चीजें हैं, कुछ नापाक और गंदी चीजें हैं। तो मैं तुम्हें हुक्म देता हूं कि जमीन में जो कुछ मैंने बनाया है, जो हलाल है वो खाओ, जो हराम है उससे बचो। जो पाकीज़ा है वो खाओ, जो नापाक है उससे बचो। ये अल्लाह का फरमान है जिसको मानना हम सब पर फर्ज है। असां जबाना ही पंहिंजे मालिक जो हुक्म मञण असांजे मथां फर्ज आहे। चओ असांजे मथां। रब फरमाए तो मुझी धरती में
जेकी हलाल शयूं आहिनि उहे खाओ, जेके पाकीज़ सुठियूं शयूं आहिनि उहे खाओ, ऐं जेकी हराम आहिनि, नापाक आहिनि, गंदियूं आहिनि, नुक़सानदार आहिनि, उन्हनि शयुनि खां बचो। अॻिते रब फरमायो वला तत्तबिउ खुतुवाति शैतान, शैतान जे विखुनि जी पैरवी न कयो। शैतान जेको रस्तो ॾेखारे इहो शैतान हले तव्हां हुनजे पुठियां हली पोइ ईअं न कयो। शैतान जी ताबेदारी न कयो, शैतान जी फर्मा बरदारी न कयो। हिन जे करे जो इन्नहू लकुम अदुव्वुम मुबीन, शैतान तव्हांजो ज़ाहिर ज़हूर चिट्टो पिटो दुश्मन। सुभान अल्लाह। मुझी गाल तव्हां समझी? तवज्जो आहे? ॾिसो ज़मीन में भंग जो बूटो बि बीठो आहे, उन साॻी ज़मीन में सॼे जो साग बि बीठो आहे। अल्लाह फरमाए थो या अय्युहन्नास कुलू मिम्मा फिल अर्द हलालन तय्यबा, उहा शइ खाओ जेका हलाल बि आहे ऐं पाकीज़ बि आहे। हाणे जेकॾहिं तव्हां साग खाओ त इहो पाकीज़ खाधो आहे, ज़मीन मां पैदा थियल अलाह ताला तव्हांजे लाइ हिकिड़ी पाक शइ पैदा कई आहे, साग खाई सघो था। पर उन सां गॾु भंग बीठी आहे, इहा भंग ख़बीस आहे, इन में नशो आहे, इन में नुक़सान आहे। अल्लाह फरमाए थो जेका ख़बीस शइ आहे उन जे वेझो न वञो, इहो रब जो फरमान। तव्हांजे साम्हूं कुतो बि बीठो आहे, बकर बि बीठो आहे। बज़ाहिर कई जानवर हिक जहिड़ा आहिनि, कद काठ में बि हिक जेतिरा आहिनि, नमूनो बि ॿिन्ही जो हिक जहिड़ो आहे, पर बकर हलाल आहे, कुतो हराम आहे। खाओ भली खाओ, तव्हांजे लाइ मूं पैदा कया आहिनि, पर छा खाओ जेको हलाल हुजे उहो खाओ। कुतो हराम आहे, कुतो न खाइजो, बकर हलाल आहे, वञी करे खाइजो। जेकॾहिं अल्लाह जे फरमान मिलण खां पोइ जेको शैतान जी ताबेदारी करे, शैतान त हराम ॾे वठी वेंदो आहे, शैतान ख़बीस शयुनि ॾे वठी वेंदो आहे। खीर न वणंदो, भंग वणंदी, शरबत रूह अफ़ज़ा जो न वणंदो, शराब वणंदो। इहो शैतान जी विख आहे, शैतान जी ताबेदारी आहे। इब्लीस हराम पासे वे नापाक गंदियुनि शयुनि ॾे वठी वेंदो आहे। रब तो फरमाए त शैतान जी पैरवी न कयो, इहो तव्हांजो दुश्मन आहे, इहो तव्हांजो बैरी आहे, इहो तव्हांखे जहन्नम ॾे वठी वञण वारो आहे। तव्हां शैतान जी पैरवी न कयो, जे पैरवी करणी आहे त मदीने वारे मोहम्मद तो ॻाल्हि न सम्झी आहे, वणी कोन। सुभान अल्लाह जो चवी न कोन रब्बे कायनात फरमायो त तव्हां शैतान जे विखुनि जी ताबेदारी न कयो, मुंहिंजे नबी जे पैरवी कयो, उनजी ताबेदारी कयो। नबी तव्हांखे उहे ॻाल्हियूं सेखारे थो जेकी हलाल तय्यब पाकीज़ सुहिणियूं नफ़े वारियूं शयूं। ऐं शैतान तव्हांखे उहे शयूं ॾेखारींदो ऐं खाराईंदो जेके नुक़सान वारियूं आहिनि। दुनिया जो बि नुक़सान आहे, सेहत जो नुक़सान आहे, माल जो नुक़सान आहे,
दीन जो नुक़सान आहे, इज़त जो नुक़सान आहे, आख़िरत जो नुक़सान आहे। शैतान तव्हांखे उन रस्ते ते वठी वेंदो जेको घाटे वारो सौदो हूंदो, घाटे वारो रस्तो हूंदो, पर मदीने वारो तव्हांखे उन रस्ते ते वठी वेंदो जेको जन्नत वला तत्तबिउ खुतुवात शैतान। ये इंसानो, तुम शैतान की पैरवी मत किया करो। इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन, वो तो तुम्हारा खुला दुश्मन है। दुश्मन को जब भी मौका मिलता है वो वार करता है, वो गिराने की कोशिश करता है, वो नुकसान पहुंचाने की कोशिश करता है। दुश्मन से इंसान को हर वक्त फिक्र लाहिक रहती है कि कहीं ये मेरा दुश्मन मुझ पर जाहिर ज़हूर या छुप कर कोई वार न कर दे, दुश्मन मुझे कोई नुकसान में न डाल दे। तो दुश्मन से जिस तरह तुम हज़र करते हो, रब्बे कायनात ने फरमाया कि इब्लीस और शैतान से भी इसी तरह तुम हज़र किया करो, उसकी राह पर चलने से इस तरह अपने आप को बचाया करो, क्योंकि ये तो तुम्हारा खुला दुश्मन है। खाते पीते के मामले में इस्लाम, कुरान, मदीने वाले साईं उहे शयूं हलाल कयूं आहिनि जिन में सेहत जो भी फ़ाइदो आहे, दीन जो भी फ़ाइदो आहे, आख़िरत जो भी फ़ाइदो आहे। ऐं इस्लाम, कुरान, मदीने वाले साईं उन्हनि शयुनि खे हराम कयो आहे जिन में जान जो नुक़सान आहे, माल जो नुक़सान आहे, पैसे जो नुक़सान आहे, इज्जत आबरू जो नुक़सान आहे। हर नुक़सानकार शइ खे मदीने वाले साईं हराम कयो आहे, ऐं हर नफ़े वारी शइ खे मदीने वाले साईं हराम कयो आहे। हींअर दुनिया में जेका कोरोना की बीमारी आई, कोरोना सॼी दुनिया लॉकडाउन में हली हुई, बाज़ारूं बंद थी वियूं, ऑफिसूं, दफ़्तर, कारोबार, हत्ता कि मस्जिदूं बंद, दरगाहूं बंद, खानकाहूं बंद, बैतुल्लाह शरीफ बंद। तव्हां ॾिसो पिया जी, ख़बर अथव त इन जी शुरूआत किथां थी, या कोरोना बीमारी निकिती कीअं, इन जो आगाज़ कीअं थियो। बस इहा हिकिड़ी ॻाल्हि सम्झो त तव्हांखे हलाल ऐं हराम जे फ़ाइदे ऐं नुक़सान जी ख़बर पवंदी। इन कोरोना जी शुरूआत थी आहे चीन मुल्क खां, चीन। ऐं चीन जा माण्हू बस इन टेबल ऐं कुर्सी खां सवाइ ॿी जेका बि चइनि पेरनि वारी शइ ईंदी आहे उनखे खाई वेंदा आहिनि। कुतो आयो वॾे शौक़ सां खाईंदा। मां पाण चीन घुमी आयो आहियां, बाज़ारनि में जीअं असां तव्हां हिते ॾिसंदा आहियूं त ॿकरो टंगियो पियो हूंदो आहे, हुनजी रान टंगी पई हूंदी आहे, ईअं कुता ईअं टंगिया पिया आहिनि, सूअर ख़ंज़ीर ईअं टंगियो पियो आहे, गिदड़ ईअं शौक़ सां खाइनि। असां वटि आहे हलाल जानवर खे खाईंदा आहियूं, पर पहिरीं ज़िबह कंदा आहियूं, पवंदा आहियूं। कोई ज़िबह करे जीअं हुनजो सीर वारो रत, ख़राब रत निकिरी वञे, उहो गोश्त थधो थी वञे, उन खां पोइ फल लाहिबी आहे। का साईं तव्हां ॾिठो आहे त कीअं हुनखे हलाल कंदो आहे। पर चीन जा माण्हू अहिड़ा निभागा आहिनि, अहिड़ा निभागा आहिनि, हीअं कुतो चेरो जाॻंदो, उनजे मथे में धकु हणंदा, मथे में धकु हणंदा, उहो किरंदो, फचकंदो पियो, उनखे खोले उनजो मेजारो कढी खाइण शुरू कंदो। हाणे ही जेका कोरोना जी वबा निकिती, कोविड-19, इहो जेको वायरस हुयो, चमड़ा तव्हां ॾिठा, सिंधी में चवंदा आहिनि चमड़ो, उर्दू में चवंदा आहिनि चमगादड़, चमगादड़।
इन्हें चमका कर जो सूप उठाए पीतो। ये जो ना बाजार में वो कुकड़ जो सूप ठाईंदा है उनके काढ़े सूप ठाईंदा है इन्हें चमका कर जो चमड़े जो सूप ठाए पीतो। इन्हें चमड़े के अंदर या वायरस कोरोना जी हुई वो जन पे वो सूप पीतो उन्हनि खे कोरोना लगी। उन्हनि मां हिकिड़े मां ॿिए मां टे में तां जो चीन जो शहर वुहान उते फैली उतो माण्हू खे ॿाहिरि निकिता त चीन जे ॿियनि शहरनि में फैली। वरी माण्हू ट्रेवल करे सफ़र करे जहाज़नि ते के पाकिस्तान विया के ईरान विया के यूरोप विया के अमेरिका विया जेकी फैल जल्दी वही तो सॼी दुनिया में बुनियाद चमड़ो 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 ऐं मदीने वारे साईं फरमायो त चमड़ो हराम चमड़ो खाइण हराम। हाणे चीन जी हुकूमत ऐलान कयो आहे त असांजे मुल्क में केर बि चमड़ो न खाए। उन भागा पहिरीं जे इहो ऐलान करी हा त छो माण्हू मरंदा। मुंहिंजे महबूब मदीने वारे अॻे ॿुधायो चमड़ो हराम। साईं खे ख़बर हुई त मता इहा वायरस हिननि मां पकड़जे। 1500 साल अॻु में मदीने वारो साईं चमड़े खे हराम करार ॾेई वियो। जे उन फरमान नबवी ते अमल थिए हा त दुनिया में लॉकडाउन न थिए हा, हीअ वबा न फैलिजे हा, हेॾो दुनिया जो नुक़सान न थिए हा। मईशत तबाह थी वई, सियासत तबाह थी वई, मुल्कनि जूं मुंहिंजा दोस्तो समाजी जेके बि हड़ताल सकनात सभु बंदि थी वियूं। थियो सिर्फ हिकिड़ी हराम शइ खे खाइण जे करे। गंदी शइ बिज़र मुर्दार मरी वञे उहो न खाओ, गंदो आहे, बदबूदार आहे, गलीज़ आहे, इन खां बचो। जेका शइ नशो चाढ़े उहा शइ न खाओ, जे शइ में ज़हर हुजे उहा शइ न खाओ, जेका पाक साफ़ सुथरी शइ हुजे उहा बचो। अॼु डॉक्टर चवनि था जेके ज़मीन मां फुटनि थियूं न शयूं, मसलन तूरियूं आहिनि, भिंडियूं आहिनि, वाङण आहिनि, गोभी आहे, पटाटा आहिनि, टमाटा आहिनि, खीरा आहिनि, वंगा आहिनि, इहे शयूं खाओ। इन्हनि में हिसाब आहे, दवा आहे। ये जेकी बराबरि शयूं खनकियूं आहिनि न, वरी हिकिड़ी अजीब ॻाल्हि ॿी तव्हांखे ॿुधायां। जेका शइ जंहिं इलाइक़े में पैदा थी थिए, जंहिं इलाइक़े में जा शइ पैदा थी थिए, उन इलाइक़े वारनि जे लाइ उहा शइ वधीक नफ़े वारी आहे। सब्जी है, तरकारी है या अनाज है, मेवाजात है, जो चीज जिस खित्ते में, जिस इलाके में पैदा होती है, वो चीज उन लोगों के लिए नफे वाली होती है। अब तो लोग क्या करते हैं, उसको पैक करके दुनिया के एक कोने से दूसरे के कोने में भेज देते हैं। हम भी कहते हैं यार ये तो चेरी, ये बेरी आई है, जेरी आई है, ये फला मुल्क से आई है, ये हम खाते हैं, इसमें बड़ा बड़ा टेस्ट है। लेकिन याद रखें जो मकामी चीजें हैं, फ्रूट भी जो मकामी हैं, चीजें जो तरकारियां मकामी हैं, अल्लाह ताला ने उस धरती के हिसाब से, उस मौसम के हिसाब से हर इलाके की तरकारियां, सब्जियां, अनाज उस हिसाब से रब्बुल जलाल ने पैदा फरमाई है। अपनी धरती की उगी हुई चीजें खाओ, तुम सेहतमंद रहोगे। समझो था गाल के जी। मां सची तो ॿुधायांव, चांहि असांजे मुल्क जी न आहे, चांहि
असांजे मुल्क जी न आहे या ॿियनि मुल्कनि मां अॼु ताईं बि जेका चाहे अचे थी पैक थी पंहिंजो फ्रांस मां थी अचे से मुंहिंजा हेॾो सेनून खां थी अचे फलाणे मुल्क खां थी अचे जेका शइ असांजे मुल्क जी न आहे उन में असांखे फ़ाइदो बि घटि पवंदो जॾहिं गुड़िया चाहे निभागी कोती आहे केॾियूं बीमारियूं पकड़ियूं आहिनि हलो चाहे त कहिड़ी हलाल शइ आहे पर जेको तमाक आहे वरी तमाक मां हुको सुल्फी भुंगरी सही मुंहिंजा पान वरी केतिरियूं शयूं थियूं हिन मां पैदा थियनि मेन पुड़ी ऐं इहे सभु शयूं माण्हू जी ज़िंदगी जे लाइ उमिरि जे लाइ सिहत जे लाइ सख़्तु नुक़सानकार आहिनि हिकिड़ो माण्हू आयो मूं वटि हिकिड़ो न ॿ टे माण्हू अहिड़ा आया आहिनि मूंखे चयोसीं हिनखे बीहणो रखो हीअं ॾंद खुलनि न पिया बात न पई खुले मानी खाई नथा सघूं छो चयो पान खाधऊं पान खाई पान में हिकिड़ो केमिकल विझनि था मेंथोल हिकिड़ो केमिकल आहे हिन पान में विझनि था हे माण्हू जूं जेके ॼाड़ियूं आहिनि न हीअं ॻाल्हाए थो माण्हू खाए थो त हेठि मथे थियनि थियूं हिते कुदरती हिकिड़ा स्प्रिंग लॻियल उहो जेको मेंथोल आहे न पान में उहो केमिकल विझनि था उहो जेॾी महिल इन्हनि में वञे थो हे गिराड़ियूं जेके अंदरि आहिनि न उहे जाम थी थी वञे हाणे उहो बात चुरे नथो खुले नथो हिकिड़ो माण्हू आयो मूंखे चई मां मानी जे कफे खाइण जे लाइ सिकां थो पियो अलाह वास्ते दुआ करो त मुंहिंजो वात खुले मां मानी थो गिरो रब ठाहे ऐं हीअं वात में विझनि था चुस करे ॾियां थो जीअं पाणी चुस करे ॾिबी आहे मां मानी जे गिरह खाइण जे लाइ सिकी वियो आहियां मुंहिंजो वात खुले मुंहिंजो सदोरा तोखे कंहिं मिंट कई हुई त तूं पान खा ऐं मेन पूरी खा जी मूंखे त अजब आहे माण्हुनि जे अकुल जे मथां जो दूहे खे ईअं था छिकनि दूहो नेश पेश दूहो हीअं तव्हां हीअं कयो न इहो जेको वात में हणे थो हिनखे अचे कपिड़े खे पुसाए थोरो आलो करे ऐं पोइ जेको अंदरि सूटो हयो त न सूटो उनखे ॿाहिरि कढी हिन में हीअं फूक हणे तव्हां ॾिसंदो त उहो अछो कपिड़ो कारो थी आहे अछो कपिड़ो कारो थी वेंदो ऐं जेको हुको आहे न हुको उनजो जेको नड़ हूंदो आहे जंहिं महिल इहो सूटो ॾींदा आहिनि उन नड़ खे तव्हां खोलियो त अंदरूं उन जे काराण ॼमी वेंदी आहे तह केॾी महिल तजुर्बो करे ॾिसजो हिनखे खोले ॾिसो खणी ॾिसोसि हिन नड़ खे त अंदरि हिन जे खिर ॼमियल हूंदी आहे काराण ॼमियल हूंदी आहे हाणे उहो हुको त कोई माण्हू घड़ी खनि थो पीए हे जेको 24 कलाक सिगरेट पियो थो दुखे जेॾी महिल बि अखि खुले त सिगरेट थो दुखाए इहे दूंहां पियो थो अंदरि मोकिले त हिन जे अंदरि केॾो कारो थी वियो हूंदो जी मुंहिंजो नबी खबीस शयूं तव्हांजे मथां हराम करण आयो आहे जेके पाक शयूं आहिनि उहे तव्हांजे लाइ हलाल कयूं अथई जेके खबीस शयूं आहिनि गंदियूं शयूं नुक़सानकार शयूं उहे मुंहिंजे नबी तव्हांजे लाइ हराम करे छॾियूं दुखान खबीस दूहो बि खबीस शइ आहे उनखे अंदर में मोकिलण या का अकुलमंदी या दानाई न आहे पंहिंजे सिर जो नुक़सान माल जो नुक़सान जान जो नुक़सान तव्हांखे ॻाल्हि सम्झ में आई आहे न जेके बि हुको सिगरेट बीड़ी नास नसवार या सही मुंहिंजा मेन पुड़ी पान खाइण वारा अॼु मूंसां अलाह जे घर में वाइदो कयो इहा आदत छॾबी मां अॻिते न हलंदुसि पहिरीं वाइदो वठंदुसि
जे इने सिगरेट छॾण सां, सिगरेट या पान या हुके छॾण सां तूं मरी वे न, तुंहिंजो खून बहा 5 लाख रुपया मां भरे ॾींदुसि। मस्जिद में खणी आ दस्तावेज स्टाम्प पेपर ते मां लिखी थो ॾियां, तुंहिंजो खून बहा मां भरे छो त कबूल आहे जी। बाबा सिगरेट छॾण सां जे तव्हां मरी वियो न, तव्हांजा 5 लाख तव्हांजे वारसनि खे मां भरे ॾींदुसि। असुल न मरंदे ओ जेको शैतान अंदर वेठो आहे न, कुरान फरमाते वला तत्तबिउ खुतुवात शैतान, शैतान जी पैरवी न कयो, इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन, यो तव्हांजो चिट्टो दुश्मन आहे। शैतान चए थो बा सिगरेट छॾी दे, तूं त मरी वेंदे दिमाग़ खे। अल्लाह ये सब शैतान की चक्करबाजी है, सब शैतान की हरकत है। तव्हां अहद कयो त इंशाअल्लाह अॻिते सिगरेट न पी, इंशाअल्लाह जन वटि आहिनि, ॿाहिरि निकिरो त इनखे जी। भला जे तव्हांजी कुवत इरादी मज़बूत न आहे त पोइ फोटा खणी जो मां पढ़ी ॾींदुसि, मुफ़्त में बग़ैर पैसनि जे फोटा पढ़ी ॾींदोसांव। इंशाअल्लाह ताला तव्हांखे सिगरेट ऐं चिल्म जे कुएं जी थप बि न वणंदी। कबूल आहे, फ़ाइदो पको आहे। सिगरेट बीड़ी हुको चर्स चिल्म सल्लल्लाहु अलैहि मुझे दोस्तों हिकड़े दी मुझे सोने नबी जी दरबार लगी पई हुई। दरबार भी दरबार जो बसा जे दरबार में मदीने वाले जो दीदार रहमत जी बसकार क्यों कोयों मलाइकन जी कतारा आशिक़ जूं अखियूं मुस्तफा जे पाक चेहरे ते वरसां दीदार पिया कनि। सुभान अल्लाह, मुंहिंजा सुहिणा हबीब महफ़िल में वेठा आहिनि। हिकिड़ो असाबी आहे जंहिंजो नालो आहे हज़रत साद बिन अबी वक़ास हज़रत सय्यदना साद बिन अबी वक़ास रज़ियल्लाहु ताला अन्हु मुझे सोने नबी के अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह। कयो या रसूल अल्लाह, असां भी कॾहिं दिल पर नबी के नालो वठी न सघींदा, जॾहिं बि सघींदा त ईअं अर्ज़ कंदा या रसूल अल्लाह फिदाक अबी व उम्मी। या रसूल अल्लाह मुंहिंजो अबो ऐं मुंहिंजी अमड़ तो था कुर्बान वञे। साईं फरमाइनि था चल साथ छा तूं चई अर्ज़ कई उदुल्लाह अयजअलनी मुस्तजाब दुआ। या रसूल अल्लाह पंहिंजे रब खां दुआ घुरो त रब मूंखे मुस्तजाब दावत बणाए।
मां जिते रोजा जेका बि दुआ घुरा मुंहिंजी दुआ रब रद्द न करे, मुंहिंजी हर दुआ कबूल पइजी दुआऊं तो सबको घुरे थो, पर हीअं दुआ घुरे कुकू खणे ई कम वो कोनी मल ठापा थी वञे। इने के सरबो मुस्तजाब दावा, जंहिंजी दावत जंहिंजी दुआ रब वटि यकीनन कबूल हुजे। अर्ज़ करे थो या रसूल अल्लाह दुआ घुरो त मां अहिड़ो थी वञा जो मुंहिंजी हर दुआ मुंहिंजो रब कबूल करे। फ़क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या सअद अतिब मतअमक तकुन मुस्तजाब दुआ। साईं फरमाईंदा है साथ रस्तो दिखाया है तो बाट सिखाया है तो रुके तो खेल पर सजी उम्मत के सबक सिखाया। जो भी चाहिए तो मुंहिंजी दुआ रब वटि कबूल पइजी वञे। वो पंहिंजो खाधो पाक बणाए, खाधो पाक बणाए, खाधो हलाल जो खाए, खाधो पाकीज़ खाए, पोइ जेका दुआ घुरंदो सन रब वटि कबूल पइजी। शराब पिए वेठो, चर्स जा बि रोड़ा तो हके, भंग जा कूंडा बि पिए पियो, वरी चए थो से मुंहिंजी दुआ नथी कबूल पवे। वदा मदीने वारे ॾस ॾिनो आहे जे चओ था दुआऊं कबूल पवनि त पेट में हलाल खाओ, खाधो हलाल जो खाओ, तव्हांजी दुआ रब रद्द न कंदो। छो त जंहिंजे पेट में हराम आहे उनजी का दुआ रब रद्द न कंदो आहे। हलाल जी मानी हुजे, सुकल जवन जा टुकर हुजनि, या खणी दाल पारूथी हुजे, खणी भत जी खुरड़ हुजे, पर आहे हलाल जी। हराम जे ॾाढनि ॿोड़नि खां, पुलावनि खां, कोफ्तनि कोरमनि बिरयानियुनि खां उहा हलाल जी दाल मानी बि भली आहे। जेको हलाल खाई निकिरंदो आहे रब जा मलाइक उन ते सलात पढ़ंदा आहिनि। जेको हराम खाई निकिरंदो आहे अल्लाह जा मलाइक उन ते लानत ऐं फिटकार वसाईंदा आहिनि। जो हराम खाकर घर से निकलता है वो राह में चलता है, अल्लाह के फरिश्ते उस पर रहमतें भेजते हैं। वो दाल रोटी क्या थी, हलाल की दाल रोटी खाकर निकला, गलियों में चल रहा है, फरिश्ते उस पर रहमतें भेज रहे। लेकिन जो हराम के तरने वाले खाकर निकला, बड़े लजीज काम हराम के, रिश्वतों के पैसे, सूद के पैसे हराम पे खाने अपने पेट में डाल के जब निकलता है घर से तो अल्लाह के फरिश्ते उस पर लानतें भेजते, उस पर फिटकार पड़ती है, उस पर लानत बरसती है जो अपने पेट में हराम खाना डाल के निकलता है। मेरे भाइयों, क्या चाहते हो, अल्लाह की रहमत चाहते हो या लानत? अगर रहमत चाहते हो तो अपने पेटों में वो चीज खाओ जो हलाल है। आगे सुने, मेरे आका ने फरमाया वल्लदी नफ्सु मुहम्मदिन बियदिही, मेरे आका फरमाते मुझे कसम है उस रब की जिसके हाथों में मोहम्मद की
जान है, जिसके हाथ में मेरी जान है, उस रब की मैं कसम उठा के कहता हूं, जो बंदा अपने पेट में एक लुकमा हराम का डालता है, उसके 40 दिन का कोई अमल अल्लाह के दरबार में कबूल नहीं होता। 40 दिन तक उसकी कोई नमाज, कोई रोजा, कोई हज, कोई ज़कात, कोई खैरात, कोई सदका, कोई फितरा, कोई उसकी बंदगी, कोई उसका सजदा, कोई उसकी दुआ अल्लाह की बारगाह में 40 दिन तक कबूल नहीं होती, जो एक लुकमा हराम का अपने पेट में डालता। कभी सोचा है कि कितना हराम खा रहे हैं लोग? कभी गौर किया है अपने खाने पर क्या खा रहा हूं? ये कहां से आया, किसने दिया? ये हलाल की कमाई है या हराम की कमाई है? कभी सोचा ये किसी गरीब का हक तो नहीं छीना है? इस तेरे लुकमे के पीछे ये जो लजीज लुकमा खा रहा है, इस लुकमे के पीछे किसी यतीम के आंसू तो नहीं? तेरे इस लुकमे के पीछे किसी बेवा औरत के आंसू तो नहीं छुपे हुए? कभी तो गौर किया होता, किसी का हक तो नहीं खपाया, किसी के साथ जुल्म तो नहीं किया? ये रिश्वत लेने वाले, ये हराम माल खाने वाले, कभी तो गौर किया कर। मेरे आका फरमाते हैं, मुझे उस रब की कसम में जिसके हाथ में मोहम्मद अरबी की जान है, उस बंदे की 40 दिन तक कोई अमल अल्लाह ताला कबूल नहीं करता जिसने एक हराम का लुकमा अपने पेट में डाला। आगे आप फरमाते हैं, वअय्युमा अब्दिन नबत लहू मिन सुहतिन फन्नारु औला बिही। वो जिस्म जो हराम के साथ पला बढ़ा, वो जिस्म जो हराम पे पला बढ़ा, जहन्नम की आग उसका ठिकाना है। वो जिस्म जिसकी नशोनुमा हराम पे हुई, इस जिस्म का ठिकाना जहन्नम की आग है। मेरे दोस्तों, इस थोड़ी देर की लज्जत के लिए अपनी आखिरत जो बर्बाद कर रहे हैं, जरा तवज्जो से सुने। हमारे हजरत पीर मिठा सी रहमतुल्लाह, हमारे पीर मुर्शिद पीर मिठा सी रहमतुल्लाह अलैह फरमाते थे कि भाई लज्जत आती है तू अंगल मिड़ी को, सिराइकी में बोलते थे, लज्जत आती है तू अंगल मिड़ी को, ईत दे वो जेड़ा बोड़ पुला तेरा साग भत। भाई कौन आगे सी ए बोड़ पुला खाधी आंदा है, ए साग भत खाधी आंदा है। सुभान अल्लाह। पीर मिठा सी फरमाते थे कि भाई लज्जत आती है 2 अंगल हलक को। ये लज्जत खाने की जो है ना मुंह में आती है, फिर हलक में ये लज्जत आती है कि खाना बड़ा टेस्टी है, बड़ा मजेदार है। अंदर भेजो, अंदर निवाले को अंदर भेजो तो जैसा दाल रोटी है, जैसा कोरमा और कोफ्ता है, अंदर जाने के बाद दोनों की हालत क्या होती है वो आप मुझसे बेहतर जानते हैं जी। बस 2 अंगल की लज्जत आती है। हराम खाना, लजीज खाना हराम का खाकर 2 अंगल की लज्जत हासिल करने के लिए, 2 घड़ी की लज्जत के लिए, अपनी आखिरत और आखिरत के लिए बर्बादी हासिल करना, जहन्नम की आग का ईंधन अपने वजूद को बनाना, ये कोई भी अक्लमंदी, कोई दानाई की बात नहीं। अक्लमंद वो है जो हलाल खाता है, बच्चों को भी हलाल खिलाता
मेरी तरफ तवज्जो फरमाएं। ये रिवायत है मजमू ज़वाइद में इमाम हैसमी रिवायत करते हैं हजरत मौला अली से, हैदर कर्रार से। अली की औलाद भी जरा मुतवज्जे हो, जो हजरत हैदर कर्रार की औलाद है वो भी जरा मुतवज्जे हो, जो भंग पीने को अपना शिआर समझते हैं, बड़े ज़ौक़ के साथ ये भंग पीते हैं, चर्स इस्तेमाल करते हैं, शराब पीते हैं, फिर कहते हैं हम अली के हुक्मदार हैं। मेरे दोस्तों सुनो, मेरे मुर्शिद मौला अली क्या रिवायत। हजरत मौला अली फरमाते हैं कुन्ना जुलूसन मा रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हजरत मौला अली फरमाते हैं कि हम रसूलुल्लाह के इर्द गिर्द बैठे हुए थे, बीच में मेरे नबी हैं, वो 14वीं के चांद हैं, इधर सहाबा सितारों की मानंद हाला बनाए बैठे। वो तुझी सूरत गुलाब जमा या मुल्क सतो महताब जमा, तुझी सूरत गुल तुझे कद से देखे कानो जमा, या बेशक अल्फ गिरानो जमा, या सर्व सही जो निशानो जमा, ओ तुझी सूरत गुल गुलाब जमा, तुझी सूरत। सुभान अल्लाह। जिसने एक झलक मेरे आका के मुखड़े की देखी, वो अपना दिल वहां ही देकर नजर मिलाकर किसी ने यारो नजर का जादू चला दिया, न जाने कैसी दिखाई नजरें कि पल में अपना बना लिया, न जाने कैसी दिखाई आँखें कि पल में अपना बना लिया है। ग़मे जुदाई में मर रहा हूँ, हज़ार हीले चला रहा हूँ, खुदा करे मैं देखूं उसको जो दिल मेरी में समा गया है, न जाने कैसी दिखाई नजरें कि पल में अपना बना लिया है। जब सहाबा मेरे आका के हुजूर बैठते तो गर्दन भी नहीं हिलाते थे, उनकी आंखें हुजूर के मुखड़े पे लगी रहती। सुभान अल्लाह। वो एक पलक झपकने तक भी अपनी आंखें बंद नहीं करते थे, इधर उधर नहीं देखते थे, उनकी आंखें खुली की खुली रहती, वो बद्दुहा के चेहरे को तकते ही रहते थे। सल्लल्लाहु अलैहि
रिवायत में आता है एक सहाबी हुजूर की महफिल में जब आते तो यूं टिकटिकी बांध कर देखते कि कभी पलक भी नहीं झपकाते थे। ये तो एक फितरी बात है ना, आदमी आंख पलक के झपकाता है, लेकिन उसके इश्क का ये आलम था कि वो पलक भी नहीं झपकाते थे। किसी ने पूछा कि भैया क्या वजह है कि तू पलक नहीं झपकाता, तू इधर उधर नहीं देखता? वो कहने लगा कि मुझे अपनी जिंदगी का भरोसा नहीं, मुझे अपनी जिंदगी पर कोई एतबार नहीं। सोचता हूं कहीं पलक झपका हूं मौत ही ना आ जाए, ये खड़ी भी दीदार से महरूम न हो जाऊं। दिल कहता है कि यार के मुखड़े को देखता ही दिल भरता नहीं जी भरता। न जाने कैसी दिखाई नजरें के पल में अपना बना लिया है। एक रिवायत में एक सहाबी थे, हुजूर के बड़े आशिक थे। वो अपनी जमीन में काम कर रहे थे, काश्तकार थे, वो अपने बाग में काम कर रहे थे। तो उस दिन मेरे आका दुनिया से पर्दा फरमा गए। अब वो अपनी जमीन में काम कर रहे थे, कोई सहाबी वहां से भागता हुआ गुजरा, उसका नाम लेकर पुकारा कि फुला तूने बात सुनी या नहीं? बोला क्या बात है? बोला आज मेरे महबूब दुनिया से रुखसत हो गए। उसने सर ऊपर उठाया, अर्ज की मेरे मौला ये आंखें तो थी मोहम्मद अरबी के दीदार के लिए, अगर तूने मेरे यार को अपने पास बुलाया है तो अब मुझे इन आंखों की कोई जरूरत नहीं, मेरी आंखें भी अपने पास ले ले। हुजूर के पास ये आंखें किसी को मैं देखना नहीं चाहता। वो दर्द से आह निकली, सर ऊपर करके ये इल्तिजा की और गर्दन नीचे की तो दोनों आंखों से माजूर हो चुका था। वो बोला अब यार के बाद इन आंखों से मैं किसी और को देखना नहीं चाहता। जी कहता है तो फिर जी कहता है तो फिर भेजूं मैं आंखें, दर्शन का तो दर्शन हो, नजराने का नजराना, आ दिल में तुझे रख लूं, चल बे जाना, आ दिल में क्यों आँख मिलाई थी, क्यों दीद लगाई थी, क्यों आँख मिलाई थी, क्यों दीद लगाई थी, अब रूह को छुपा बैठे करके अब रूह को छुपा बैठे करके मुझे दीवाना, आ दिल में तुझे रख लूं, ए चल जाना, दिल में
हजरत मौला अली शेर जली रिवायत फरमाते हैं, कुन्ना जुलूसन मा रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हम आदाए दो जहां के साथ झुरमट लगाए बैठे थे। फतला अलैना रजुलुन मिन अहलिल आलिया, मदीने का एक मोहल्ला है, एक तरफ है जिसको आलिया कहते हैं। आलिया के मोहल्ले का एक मदीने का हुजूर का पड़ोस में रहने वाला अचानक नमदार हुआ। वो हुजूर की खिदमत में आया, अर्ज की, या रसूल अल्लाह, आप मुझे बताएं कि इस दीन के अंदर सबसे आसान चीज कौन सी है और सबसे मुश्किल चीज क्या है? आपने जो दीन हमें सिखाया है ना, इस दीन में सबसे आसान चीज क्या है और सबसे मुश्किल बात क्या है? मेरे आका ने फरमाया कि ए मेरे आलिया के रहने वाले भाई, इस दीन में सबसे आसान चीज है कलमा पढ़ लेना, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। ये कलमा पढ़ लेना सबसे आसान बात, सबसे आसान बात है। कलमा पढ़ लेना, दिल में दाखिल हो जाना, दावा करना मैं मुसलमान हूं, सबसे आसान बात ये है। और सबसे मुश्किल बात जो मेरे दीन में है, या अबल आलिया अल अमाना, ये आलिया के रहने वाले, मेरे दीन में सबसे मुश्किल बात है अमानत, 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 अमानत बासलामत पहुंचाना, अमानत को बासलामत उसके मालिक तक लौटाना। ये मेरे दीन में सबसे मुश्किल बात है। ला दीन लिमन ला अमानत लहू वला सलातन वला ज़कातन लहू। मेरे आका फरमाते हैं, जो अमानत नहीं सलामती से पहुंचाता, उसका ना कोई दीन है, ना कोई उसकी नमाज है, ना कोई उसकी ज़कात है। उसका इस्लाम का दावा करना बेकार है, उसकी नमाज और रोजे की कोई अहमियत हैसियत नहीं। ए मेरे साहबी, ए मुझसे पूछने वाले, सुनो, जिस बंदे को हराम के पैसे मिले, हराम के पैसे मिले, फिर उस हराम के पैसों से एक कमीज ले ली, एक कुर्ता ले लिया या एक पजामा ले लिया, उस हराम के पैसों से उसने कोई कपड़ा खरीद लिया, तो मेरे आका ने फरमाया, जब तक वो कपड़ा उसके बदन पर होगा, उसकी कोई नमाज, कोई इबादत अल्लाह की दरबार में कबूल नहीं होगी। ये भी ख़यानत है ना, ये अमानत को बर्बाद करना है, हराम खाना, पराई चीज खबाना, किसी की चीज हथिया लेना, रिश्वत लेना, सूद लेना, या किसी की चीज गसब करना या चोरी करना, लूट मार करना। मेरे आका फरमाते, जिसने हराम के पैसे हथियाए, फिर उससे एक कपड़ा लिया, वो कपड़ा पहन के कोई भी इबादत करेगा, उसकी इबादत अल्लाह के दर में कबूल नहीं। मेरे आका ने फरमाया, ए मेरे भाई, ए आलिया के रहने वाले, जब तक वो कपड़ा हराम का उसके बदन पर है, उसका कोई अमल अल्लाह की दरबार में कबूल नहीं होता। आज हम में से कितने हैं जो कॉटन के कलफ लगे कपड़े पहनते हैं और ऐसे हाथ को बड़े नाज और गर्व फर से हाथ हिला के चलते हैं जमीन पर। वो दुनियादार, वो मालदार, वो पैसे वाले, जरा गौर करें, ये दुनिया, ये पैसा हराम का, जिससे तू ये बड़े
कीमती लिबास पहनता है, बड़ी कीमती गाड़ियों में घूमता है, बड़े बड़े बंगलों में रहता है, अगर ये तेरे पैसे हराम के हैं तो जान ले तेरी कोई इबादत अल्लाह के बारगाह में कबूल नहीं, और उस बदन का ठिकाना जहन्नम है जो बदन हराम कमाई पे पल रहा है। अब देखिए, जो सरकारी नौकरी करते हैं ना, सरकारी नौकरी, मास्टर हैं, क्लार्क हैं, पुलिस वाले हैं, ड्यूटी नहीं करते, एक दिन जाते हैं, पूरे महीने की सिग्नेचर करके आ जाते हैं। वो आगे क्लार्क से भी कोई सेटलमेंट किया होता है, 5 रुपए उसको देते हैं, 10 रुपए खुद रखते हैं, हिसाबपति करके। इस तरह ये पैसे लेना हराम है। अगर तू ड्यूटी नहीं करता तो ये तनख्वाह लेना, इसकी एक पाई भी तुझ पर हराम है। ये पैसे अपने बच्चों को खिलाना, इन पैसों पे अपनी मईशत चलाना, ये दुनिया में तो तुझे कोई नहीं पूछता। अब इमरान खान कहते हैं कि ये मनी लॉन्ड्रिंग को बंद करते हैं, कानून बनाते हैं, वो तो बेचारा घोड़ा घोड़ा कर रहा है, लेकिन खाने वाले खा रहे हैं, थबा रहे हैं। मेरे दोस्तों, ये खाने वाले जरा तवज्जो से सुने, अगर ये हुकूमत ने नहीं पूछगछ की, किसी ऑफिसर ने, किसी एंटी करप्शन ने, किसी ने नहीं देखा, लेकिन वाहिदुल कहार को देख रहा है, उसके फरिश्ते तेरे कंधों पे अल्लाह की पुलिस बैठी हुई है। गवर्नमेंट सेक्टर का थाना कोई गडार में होगा, मेमनकोट में होगा, कोई आगे टावर पर होगा, कोई किस जगह होगा, लेकिन अल्लाह की हुकूमत देखें, हर इंसान के कंधों पर अल्लाह ने अपना थाना कायम किया हुआ है। अल्लाह की पुलिस बैठी हुई है, किरामन कातिबीन यअलमून मा तफ़अलून, ये लिखने वाले मुअज़्ज़ज़ फरिश्ते बैठे हुए हैं, जो कुछ तुम करते हो वो जानते हैं, वो लिख रहे हैं। सोने बेटाई फरमायो तो उठन थी वेस लो, तुझे चूहे में थानो, जब तू घुमई पियो जुए में, जो घुमे पियो भाणो, हणी ताड़ तकड़ो कदई सरमान सियाणो, इत तो चरी बुलर ऐलानो, ते बेड़ बेबी दई बिसरी। बिना मोकल जे के दिए जी बट बन खणिया, सुई जो धागो में बिना इजाजत जे पराओ खणो नाहे। फकीर थियण सोलो आ, कलमो पढ़ण सोलो आ। मदीने वाले फरमायो त ए मुंहिंजा आलिया जा पाड़ेसी भाउ, कलमो पढ़ण ॾाढो सोलो आ, मुसलमान सदाइण ॾाढो सोलो आ, पर अमानत जी सलामती करण ऐं हलाल खाइण मुंहिंजे दीन में ॾाढो ॾुखे में पुट ॻाल्हि सम्झ में अचे थी? अॼु मूंसां तव्हां अहद कंदव, अॼु वाइदो कंदव त इंशाअल्लाह हलाल खाईंदासीं। सब सबत ॼाणी वाणी पूरो बेखबरी में माण्हू खे ख़बर न पई, का शइ अची वई त बेखबरी जी अलाह वटि माफ़ी आहे, पर ॼाणी वाणी हराम न खाइबो, पराओ हक़ गसब न कबो, कंहिंसां ज़ुल्म न कबो, कंहिंसां ज़्यादती न कबी। चाहिए वाइदो कयो त सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
बिन मसऊद रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत आहे हबीबन करीमन फरमायो त इन्नल्लाह तबारक व तआला युति दुनिया मन युहिब्बु व मन ला युहिब्बु अल्लाह ताला दुनिया हर उन माण्हू खे ॾींदो आहे जेके रब खे वणनि था या नथा वणनि हर कंहिंखे दुनिया ॾींदो पैसो ॾोकड़ जेके रब खे वणनि था जेके माण्हू अलाह खे वणनि था उन्हनि खे ॾींदो आहे जेके रब खे वणनि ई नथा उन्हनि खे ॾींदो पर दीन सिर्फ़ उन्हनि खे ॾींदो आहे जेके रब खे वणंदा आहिनि बंगला त काफ़रनि खे बि आहिनि ईसाइनि खे बि आहिनि यहूदियुनि खे बि आहिनि मेघवाड़ ओड हिंदू वाणिया कोली मेघवाड़ उन्हनि खे बि दुनिया दौलत पैसो गाॾियूं बंगला आहिनि जेके माण्हू रब खे वणनि था उन्हनि खे बि दुनिया ॾींदो आहे पर जेके रब खे नथा वणनि उन्हनि खे बि दुनिया ॾींदो आहे पर दीन सिर्फ़ उन्हनि खे ॾींदो आहे जेके रब खे वणंदा आहिनि त पोइ मां तव्हांखे मुबारक ॾियां अॼु जो तव्हां दीन जे रस्ते में आया आहियो मस्जिद में रब तव्हांखे विहारियो आहे क़ुरान ॿुधण जी तौफ़ीक़ ॾिनी आहे पंहिंजे भलारनि ज़िक्र वारनि सां गॾु विहारियो आहे पंहिंजे दीन सां अॼो कॾहिं जा कुझु कलाक त दीन सां वेठा आहियो न हिते तव्हांजो वेहण दीन जे लाइ या दुनिया जे लाइ जे दीन सां मसरूफ़ आहियो त पोइ तव्हांखे मुबारक आहे तव्हां रब खे वणो था तव्हां रब खे वणो था तॾहिं रब तव्हांखे हिते विहारियो आहे तॾहिं तव्हांखे ज़िक्र नसीब आहे दुरूद नसीब आहे अल्लाह जो मिठो नालो नसीब आहे जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे त तव्हां मां को बि माण्हू तेसीं ताईं मुस्लमान न थींदो जेसीं ताईं हुनजी दिलि सलामती वारी न थींदी तेसीं ताईं को बि मोमिन न थींदो जेसीं ताईं हुनजा पाड़ेसरी हुनजे शर खां बचियल न हुजनि पाड़े के न नुखाए पाड़े के न ईज़ाए मोमिन इहो आहे मां पाड़े वारा ख़ुशि हुजनि साईं फरमाइनि था पंहिंजे पाड़े वारे सां ज़ुल्म न करे उन सां हक़ तलफ़ी न करे ऐं साईं फरमाइनि था उहो माण्हू अल्लाह खे वणंदो आहे जेको हलाल कमाए ख़ैरात हलाल मज़ा करे वो माण्हू जेको हराम कमाए उन हराम मज़ा हराम जे पैसनि मां सदका करे ख़ैरातूं करे हराम कमाई मां हज ते वञे उमरो करे क़बूल न आहे इहो माण्हू रब खे न वणंदो आहे हराम कमाए वरी उन मां नेकी जा कम वेही करे रिश्वत वठे को नाजायज़ कम करे रिश्वत मिलंदी आहे ज़रूर अहिड़ो कम करे जेको लीगल न हुजे जेको गैर कानूनी कम हुजे उन ते रिश्वत मिलंदी आहे रिश्वत वठी ऐं पोइ वरी 5 लख रुपया रिश्वत में वरिते हाणे तस्बीर हथ में खणी अची टोकरी पाईंदो बंगले जे मथां लिखाईंदो माशा अल्लाह मां बि वॾेरनि जे हिते पिते जो वाक़ुफ़ आहियां वॾेरा ऑफिसर कामोरा
रिश्वतूं वठी पैसा हराम जा पोइ मथो लिखाईंदा सुभान अल्लाह माशा अल्लाह असली हथ में खण अवा रेस कोने जी बियो सी उमरे ते बियो अल्लाह अवा ऑफिसर साहब कोने जी सी 15 ॾींहं मोकल ते उमरे ते बियो बिल्ली सत कुआ खाई हाणे हेड ते सुभान अल्लाह मेरी अगर उर्दू में बताया बिल्ली 7 चूहे खाकर फिर हज पे चली बोली मैं हज पे जा रही हूँ ये चूहे तो पेट से निकाल नारे तकबीर नारे रिसालत नारे हैदरी मौजा साई हराम कमाई से कोई अच्छा काम करता है हराम कमाई पीछे छोड़ जाता है या आगे भेजता है यानी खैरात करता है या पीछे छोड़ता है जो उसके वारिसों के काम आती है मेरे आका फरमाते हैं तो ये दोनों सूरतें ऐसी हैं कि वो जहन्नम के लिए अपना सरमाया भेज रहा है जहन्नम के जहन्नम जो सामान अॻिते मोकिले थो पियो बाहि जा टांगा मोकिले थो पियो बाहि जूं जिभियूं ऐं दोज़ख जा नांग ऐं भटूं ऐं बलाऊं बिच्छूं पंहिंजे लाइ तयारु थो करे सल्लल्लाहु अलैहि अजीब गाल बुदाइया तकलीफ गुण गायो साईं फरमाइन था तब बुराई के बुराई न मिटींदी आ बुराई के चंगाई मिटींदी सुभान अल्लाह बुराई के बुराई न मिटी दिया बुराई के चंगाई मिटी दिया साईं फरमाइंदा त खबीस शे खबासत के न मिटाईंदी आ पर पाकीज़ शे खबासत के मिटाईंदी आ ऐं साईं फरमाइंदा जेको माण्हू हराम माल कमाए वो उन्हें के वरी नाहक में खर्च करे यो उन्हें देला जहन्नम जो अज़ाब पर जेको माण्हू हलाल कमाए वरी हलाल कमन में खर्च करे हलाल कमाए जायज़ कमन में खर्च करे साईं फरमाइंदा यो वॾ थोड़े मींहं जे बसकारे वांगुरु कमाए हलाल वरी खर्च भी करे चङनि कमनि में इहो ईअं आहे कि रहमत जा मींहं वसंदा आहिनि त कोहिस्तान आबाद थी वेंदो आहे घर आबाद थींदो कचो ऐं काचो आबाद थींदो आहे मेहर जा मींहं वसंदा आहिनि वैरान ज़मीनूं पर पट आबाद थी मुल्क सोहणो थी वेंदो आहे बरकत पवंदी आहे माल में इज़ाफ़ो थींदो आहे हलाल कमाए हलाल में ख़र्च करे उन जे रिज़्क़ में इज़त में बचन में माल में अल्लाह ताला रौनकूं ऐं बरकतूं वधाए सुभान अल्लाह हलाल कमाई धंधो कोरियो उहो कयो जेको हलाल जो समझो था हलाल जो धंधो कयो हिकिड़े माण्हू चयोसीं दुकान खोलियो अथमि पर हाणे पाड़े वारा आहिनि सभई इहे पंहिंजो सिगरेटुनि जा आइन जा मवाली चवंदा इहे बि रखो त पोइ सोधो वठूं चयोसीं मां इहे रखां मूंखे पुछे पियो मसलो सिगरेट पान तमाकू इहे रखां
मुझो क्यों शयूं खुटियूं अथई लूण रखो मिर्च रखो खंड रखो चांहि रखो अन्न रखो कणक अटो लटो जेके जाइज़ शयूं आहिनि जेके माण्हुनि जूं ज़रूरत उहे भली रख बाक़ी पंहिंजो तोखे ज़रूरी आहे जाते इहो चर्स रखी चिल्म रखी हुको रखी वरी शयूं तमाकू रखी सिगरेट रखी बीड़ियूं रखी न जेका शइ वापराइण जाइज़ न आहे उन जो वापार बि जाइज़ न आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हलाल कमाईंदो न थोरे में प्रभु घणी बरकत विझंदो मालामाल जे हराम कमाईंदो त बरकत न पवंदी कली लख कमाए पर पूरी न पवंदसि छा था चओ हलाल कमाए पोइ हलाल रोज़ी कमाए बि हलाल कमनि में ख़र्च कबी पर जे हिकिड़ी ॻाल्हि मञव न मुंहिंजी महिनत सत सजाए मुंहिंजी दुआ अथव अलाह कंदो कॾहिं ॾुखियो ॾींहुं न ॾिसो तव्हां बि ख़ुशि हूंदो तव्हांजा बच्चा तव्हांजो घराणो बि शादीयाब अलाह करीम असांखे हलाल खाइण हलाल कमाइण हलाल जी रोज़ी हासिल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं पंहिंजे पैसनि खे हलाल कमनि में ख़र्च करण जी सगड सआदत अता फरमाए वमा अलैना